पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान खान कूड़ो ऐं मुनाफ़िक आहे। हुन चूंडुनि खां अॻु जेके वाइदा कया हिकु बि पूरो नाहे कयो। कंदकोट में जलसे खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हू अवाम जे हक़नि लाइ सॼे मुल्क में दौरा करे हुकूमत ऐं इमरान खान जो असल चेहरो वाइखो कंदो। हुन चयो त सिलेक्टेड वज़ीर आज़म आम चूंडुनि खां अॻु जेके अवाम सां वाइदा कया सब्ज़ बाग ॾेखारियो पर हिकु बि वाइदो पूरो न कयो। जलसे साबित कयो त अवाम हुक्मराननि खे बर्दाश्त न कंदो। अवाम के पास रोजगार नहीं, बिजली गैस का बिल देने के लिए पैसा नहीं, बच्चों को तालीम दिलाने के लिए वसाइल नहीं और घर का किचन चलाने का सकत नहीं। आप खुद बताएं कि अवाम जाए तो जाए कहां? कहां गए वो सुनहरे ख्वाब जो इलेक्शंस में इस मुनाफिक और बेरहम आदमी ने कौम को दिखाए थे? बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त इमरान खान चवंदो हो त हू कर्ज वठण बदिरां आपघात कंदो, पर हिन मईशत खे IMF आॾो गिरवी रखी छॾियो आहे, जंहिंजो मिसाल नथो मिले। अवाम बेरोज़गार थींदो पियो वञे। संदसि चवण हो त अवाम वटि खाइण लाइ कुझु नाहे। नओं पाकिस्तान रेजारींदड़ ख्वाब जीअं आहे। हू ईंदड़ वक़्त में हालतूं वधीक ख़राब थींदे ॾिसे पियो। अवाम से उनके जीने की सकत और इज्जतराना जिंदगी जीने का ख्वाहिश, अपने बच्चों के लिए एक बेहतर मुस्तकबिल की उम्मीद को छीना जा रहा है। इन खतरनाक हालात को अगर बर वक्त ना संभाला गया, अवाम को फौरी रिलीफ ना दिया गया, तो कहीं ऐसा ना हो कि कोई भी इन हालात को काबू में ना ला सके। पीपी चेयरमैन चयो त न रुगो हू पर सॼो मुल्क नाअहल इमरान खान खां इस्तीफ़ा घुरे पियो। गो सिलेक्टेड गो जो नारो हाणे अवाम जो नारो आहे। बिलावल चयो त फुफीअ खे ईद रात जेल मुंतकिल कयो वियो। वालिद खे जेल में विझी दबाव विझण जी कोशिश कई वई। हू ज़ुल्म बर्दाश्त कंदा पर अवाम जे हक़ ते सौदो न कंदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।